नासिन कराची का अहम खबर अवां ताईं पहुचाईंदासीं, जिते दिल्ली कॉलोनी में गुज़िरियल 9 कलाकनि खां बिजली गायब आहे, जॾहिं त इलाइक़े वासी अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कराची खां दिल्ली कॉलोनी में गुज़िरियल 9 कलाकनि खां बिजली गायब आहे, इलाइक़े वासी अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त बिजली न हुजण सबबि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं, को बि कंहिं इलेक्ट्रिक खे चवण वारो नाहे। इलाइक़े वासियुनि जो इहो चवणु आहे त सदर आरिफ अलवी बि हिन ई इलाइक़े मां चूंडियो वियो हो, पोइ बि हिते इलाइक़ो लावारिस बणियल आहे। आम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची खां दिल्ली कॉलोनी में गुज़िरियल 9 कलाकनि खां बिजली गायब आहे, इलाइक़े वासी अज़ाब में मुब्तला थी विया आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त बिजली न हुजण सबबि मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं, को बि कंहिं इलेक्ट्रिक खे चवण वारो नाहे। इलाइक़े वासियुनि जो इहो बि चवणु आहे त सदर आरिफ अलवी बि हिन ई इलाइक़े मां चूंडियो वियो हो, पोइ बि ही इलाइक़ो लावारिस बणियल आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त जल्द बिजली बहाल करे अज़ाब मां ॿाहिरि कढियो वञे।